सही में ये कहानी है एक बकरा रही बादशाह जी। दोस्तों ये कहानी वॾी मज़ेदार है। जे 5 मिंट बया सिड़ाए तव्हां ॿुधंदो तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधो ई सड़ंदो आजा थे बाहि भरे। हिको बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर कंहिं ज़मीन जी टुकड़ीअ जो बादशाह हुजे। पोइ बादशाह पंहिंजे नौकर ऐं वज़ीरनि सां गॾु कंहिं शौक़ शिकार ते रवानो थी पियो। हकिलंदो होकारींदो, वेला वक़्तु वठंदो, खाईंदो पीअंदो, अची कंहिं जंगल में पंहिंजे हिसाब सां शिकार कयुनि। अदा हिननि खे शिकार पंहिंजे हिसाब सां कुझु हरण को सेड़ के वग़ैरह हेॾां होॾां मारे अचे कंहिं जॻह ते खीमा अॾे अची उन शिकार खे रंधणु चालू कयुनि। अदा एतिरे में बादशाह ऐं वज़ीर पाण में वेठा पंहिंजे मुंहं सां। एतिरे में बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त वज़ीर अचे थी बुझारत। चवणु लॻो त वज़ीर त बादशाह सलामत ॾियो बुझारत। अदा एतिरे में बादशाह बुझारत ॾियणु लॻो वज़ीर खे त जोत शाह जी भली, सोत शाह जी भली ऐं जल शाह जो भलो। अदा एतिरे में जेको वज़ीर हुयो बादशाह जो, उहो चवणु लॻो त बादशाह सलामत जोत औरत जी भली ऐं सोत ॾीए जी भली ऐं जल बाहि जो भलो। वज़ीर चयो, बादशाह जो सही आहे। अदा एतिरे में को बकरार त बकरियूं वीचारियूं उन भरिसां सो इहा ॻाल्हि ऐं ॿुझा त बादशाह जी ऐं वज़ीर जी बकरार ॿुधी। बकरार चवणु लॻो त हञ बणा बादशाह जी बुझारत 125 टकनि जो लहे पई, पर वज़ीर त को दान न मान ॾिनो। एतिरे में हिकिड़ो बादशाह जो को नौकर बीठो, हुन बकरार जे आॾो उहो ॿुधी वरितईं त भला बकरार हीअं थो चवे। सिधो सो बादशाह ॾे आयो। बादशाह खे चवण त फलाणो भई हिते बकरार कुंड खां बीठो, सो तव्हांजी कचहरी ॿुधई, सो का वज़ीर खे तव्हां बुझारत ॾिनी, सो हुन चयो त इहा त ₹1,00,000 लहे, पर वज़ीर तव्हांजो टको बि न कयो। एतिरे में चवणु लॻो नौकर खे, बादशाह सलामत वञी हिन बकरार खे वठी आ, त मुंहिंजे वज़ीर मां चुक इन कढी कीअं। अदा इन में एतिरे में वियो उहो नौकर, वञी उन बकरार खे वठी आयो। बकरार जे दरबार मतिलबु त बादशाह जे अॻियां पेश थियो। बादशाह हिन खे चवणु लॻो त हीउ मुंहिंजो वज़ीर अकुलमंद वज़ीर आहे। मां वज़ीर रखंदो इन करे आहियां जो अकुल में हू ज़्यादा हूंदा आहिनि, ज़ोर हूंदा आहिनि। तूं मुंहिंजे वज़ीर मां चुक कढी कीअं बकरार थी। एतिरे में चवणु लॻो बकरार त हा बादशाह सलामत, तव्हांजी बुझारत 125 टकनि जो लहे पई, पर वज़ीर तव्हांजो का शइ मतिलबु ददारक ई न कयो उन बुझारत जो। अता एतिरे में चवणु लॻो त उहा तूं कहिड़े हिसाब सां चुक कढी। चवणु लॻो त बकरार त बादशाह सलामत तव्हां बुझारत कीअं ॾिनी। चई मां बुझारत हीअं ॾिनी त जोत शाह जी भली, सोत शाह जी भली ऐं जल शाह जो भलो। चई पोइ वज़ीर कीअं भॻी। वज़ीर चयो त जोत औरत जी भली ऐं सोत ॾीए जी भली ऐं जल बाहि जो भलो। चई बादशाह सलामत, अगरि जे जोत औरत खे हूंदी त औरत कहिड़ी पहलवानी कंदी, कुश्ती विढ़ंदी या हर पंजेरी खाई काहींदी। कहिड़ो कमु औरत कंदी जो औरत खे जोत हूंदी त कहिड़े कम जी थी। इन करे बादशाह सलामत जोत मर्द जी भली, मर्द पहलवानी करे, कुश्ती विरे, साईं हर वग़ैरह काए शिकार शौक़ु करे, मर्द खे जोत ठहे थी, औरत खे जोत कोन्हे ठहे। सो वज़ीर तुंहिंजो इन ॻाल्हि में ग़लति आहे। की चलो ठीकु आहे, इन में मतिलबु त वज़ीर ग़लति थियो। चई त जोत मतिलबु त सोत ॾीए जी भली। बादशाह सलामत जे सोत ॾीए जी भली आहे, मां हिते 100 ॾीओ थो ॿारियां। 100 ॾीओ ॿारे तुंहिंजे अखियुनि आॾो राति जे टाइम में रखां थो, तुंहिंजियूं अखियूं ॿई कढां थो। पोइ हाणे 100 ॾीओ आहे, तूं ॾींहंनि खे ॾिसी तूं घुमंदो त तोखे नज़र ईंदी का शइ। चई न। चई जॾहिं मतिलबु त सोत ॾीए जी छा में भली थी। छो त सोत अखियुनि जी भली आहे। जो अखियूं आहिनि त माण्हू सभु शइ ॾिसे थो, ॾीओ बि ॾिसे थो, सभु शइ ॾिसे थो। सो सोत अखियुनि जी भली। अदा इहा बि वज़ीर खे त इन में कूड़ो कयो बकरार। वरी बकरार चवणु लॻो बादशाह सलामत, जल बाहि जो भलो। तुंहिंजो वज़ीर जेको आहे त बाहि जथां वेंदी आहे त साओ सुको पन बन जेकी शइ ईंदी आहे त उतां रिण पट कयूं साड़ियूं वेंदी आहे, का शइ बि न छॾींदी आहे। इन करे जल पाणीअ जो भलो, जिथां बि वञे त उतां सावक ई सावक हुजे, सो बाहि वांगुरु थोरी साड़े का शइ। अदा जॾहिं बादशाह इन बकरार जो इहे टई बुझारत जा माना ॿुधी, सो उन महिल चवणु लॻो त वज़ीर खे चई थुक दे वज़ीर, सो तोखां त हीउ बकरार सियाणो आहे, जंहिंखे इन जी शइ जी ख़बर आहे। तूं त भला ऊंधो जवाबु ॾिनो मूंखे। सो एतिरे में वज़ीर हेठि कंधु कयो। अदा बकरार खे पंहिंजे हिसाब सां बादशाह नंगर बंगर खारायो त बा तूं भरियल सुवाल जो जवाबु भलो ॾिनो। अदा एतिरे में बकरार पंहिंजे हिसाब सां रवानो थी पियो। बादशाह ऐं वज़ीर शौक़ु शिकार करे पंहिंजे हिसाब सां रवाना थी पिया। वञी सिधो सो बादशाह ते पुॻा।
अदा कुछ ॾींहं उते गुज़रिया। बादशाह रहे पियो हेॾे होॾे, दरबार पंहिंजी संभाले पियो। सो अवाम बवाम साम्हूं पियो ॾिए, फैसला वग़ैरह करे पियो वेठो। हिकु ॾींहुं बादशाह पंहिंजे घर में मतिलबु त हवेली में सुतो पियो वञे। बादशाह हिकु ख़्वाबु ॾिठो। ख़्वाबु अहिड़ी तरीक़े सां ॾिठे त वज़ीर ऐं मां कंहिं सफ़र सां रवाना थियाऊं। हकिलंदा होकारींदा वञो था, वेला वक़्तु वठंदा खाईंदा पीअंदा। हिकु दरिया जो कंधो आहे, उन दरिया जे कंधे सां हलूं था पिया। हिकु दरिया जे विच में ॿेड़ो थो वञे पियो। उन ॿेड़े में हिकु ख़ूबसूरत औरत आहे, जेका उहा बि उन ॿेड़े में अंदरां दरिया जे विच मां हले थी पई। असां ॿेड़े जी मतिलबु दरिया जे कपर सां हलूं था पिया। हूअ जिथे राति रहे थी, असां बि उते था राति रहूं। हूअ सफ़र थी करे त असां बि सफ़र था कयूं पिया। एतिरे में 2 ॾींहं गुज़री वेंदा आहिनि। हू बि पंहिंजे सफ़र सां हूंदी आहे त असां बि पंहिंजे सफ़र सां हूंदी आहे। पर हर रोज़ु हू राति जो ॿेड़ो बीहारींदी आहे। मूंखे ॾिसंदी आहे त मां हुनखे ॾिसंदो आहियां। हिक ॿिए खे ॾिसंदा आहियूं पिया। सो हूअ बि ख़ूबसूरत हसीन हूंदी आहे। सो एतिरे में जॾहिं 3 ॾींहुं थींदो आहे त उहा औरत वॾी चालाक ऐं होशियारु हूंदी आहे। पोइ बादशाह खे माम ॾींदी आहे। अॻे ज़माने में जेका माण्हू सियाणा हूंदा त उहे माम ॾेई जान छॾाईंदा हुआ। पोइ हुन माम ॾिनी बादशाह खे। बादशाह खे चयईं, गीसे मां कढी पेट ते रखियईं, पेट मां रखी चपनि ते रखियईं, चपनि तां रखी मथे ते रखियईं, मथे तां रखी वरी हेठि पाणी मोछलियईं। अदा बादशाह खे माम ॾेयूं ही ॿेड़ो ॿिए पासे ॾे कयूं, हलिया विया। बादशाह खे जाग थी पई। अदा बादशाह खे जो जाग थी पई त बादशाह पंहिंजे हिसाब सां उहा राति जेकी पहर हुयो 2 पहर बचियल राति जा आहिनि, बादशाह जी निंड जो फिटी वई त बादशाह खे सुख आराम अचे ई न पियो। बादशाह इन ॻाल्हि ते वेसुरे में हुजे त मूं छा ॾिठो, छा मसइलो थियो ऐं छा इन जी माना थी। माना औरत त ॾिठमि, ख़ूबसूरत आहे वाक़ई बि, पर इहा छा चई वई, गीसे मां कढी वरी पेट ते रखी, पेट खां पोइ चपनि ते, चपनि खां पोइ अखियुनि ते, अखियुनि खां पोइ मथे ते रखी वरी हेठि पाणी मुछली। सम्झ में ॻाल्हि न आई। हिन बादशाह खे सॼी राति हिन जी उहा ॾुखी गुज़री था। जीअं पहर 2 उहे पूरा थिया, जीअं सिजनि मुला बांगूं ॾिनियूं, उन महिल वञी वज़ीर खे दर खड़कायईं। वज़ीर खे जी ॻाल्हि घुराए पंहिंजी दरबार में अची पुॻो। वज़ीर खे सॼी ख़्वाब जो ताबीर करायईंसि त वज़ीर, मूं ही ख़्वाबु ॾिठो। सो मूं हीअ ख़्वाबु ॾिठो त हीअं तूं मां विया आहियूं सफ़र सां। सो हीअं दरिया जे कंधे तां वञूं पिया त होॾो ॿेड़ो हेॾो असां। सो हीअं हिकिड़ी ख़ूबसूरत औरत हुई। हीअं 2 ॾींहं थिया, 3 ॾींहं मूंखे हीअ माम ॾेई वई आहे। गीसे मां कढी, पेट ते, पेट मां कढी, चपनि ते, चपनि मां कढी, अखियुनि ते, अखियुनि खां कढी, मथे ते, मथे खां कढी, हेठि मथे खां खणी हेठि दरिया में मोछलियईं। त हाणे इन जी मूंखे माना ॿुधाए त आख़िर इहो छा मसइलो ऐं छा ख़्वाब जो ताबीर आहे। एतिरे में साईं वज़ीर खे ख़बर कोन पई, दिमाग़ ई घुमी वियो। हाणे वज़ीर खे ताबीर अचे कोन पियो। वज़ीर खणी मिरे बादशाह खे ठोकियो त बणा बादशाह मां जान छॾियां, न त बादशाह वरी हे वरितंदो। बादशाह जाॾे काॾे रुलंदो, मूंखे ई वरी कमु ॾसींदो न, मां रुलां छाजे लाइ। इन करे देरी न कई। उन वज़ीर अहिड़ो कमु कयो। बादशाह खे चयईं, बादशाह सलामत, औरत जो चवणु आहे त गीसे मां कपु कढी पंहिंजे पेट खां अंडरा गुंडरा कढो। जेकॾहिं अञा नथा कढो त हीअ पंहिंजा चप जेका अथव इहे चप पंहिंजा बंदि करे छॾियो। या हीअ 2 अखियूं कढी, ॾिसण वारियूं जेके इहे अखियूं बि कढी दरिया में मतिलबु त मथो वरी चीरे ऐं मेजालो कढी दरिया में मोछलियो। तव्हांखे बेशिगिलाओ ऐं बेपिसंद आहियो मूंखे। न तव्हांजो पेट थो वणे, न तव्हांजूं अखियूं थियूं वणनि, न तव्हांजा चप था वणनि। इन करे मथो घणो न मुंहिंजो खाओ, काॾे जाॾो आयो ताॾे वञो। इन करे दरिया में बादशाह होछलियईं। सो उहो तो मां बेज़ार थी। सो इहो माम इन आहे, इन जी बुझारत जी माना इहा आहे। बहरहाल हुनजी ख़्वाब जी ताबीर इहो आहे। अदा बादशाह जो ॿुधो त भणा जाई बि, इहो त कमु वाक़ई बि थियो। गीसे मां कढी पेट ते, पेट मां साईं चपनि ते, चपनि मां अखियुनि ते, मथे ते वरी दरिया में मोछलियईं। बादशाह खे जीअं जो वज़ीर इहो ॿुधायो त बादशाह खे सम्झ में ॻाल्हि न आई त जाई मथां वज़ीर वारी ॻाल्हि सही हुजे, मथां रन चवे त अखियूं बि कढे, पेट बि चीरे, सही मथो बि फाड़े, जो मुंहिंजी जान छॾे। हिन जी ॻाल्हि ते साईं वज़ीर बादशाह सलामत मतिलबु त यकीन कयो। अदा एतिरे में बादशाह जा कुझु ॾींहं गुज़रिया, 3-4 ॾींहं, पर इहा ॻाल्हि साॻी बादशाह खे ज़हन ते अचे पई। ख़्वाब बि साॻियो बार बार पियो लहे। एतिरे में यार वेठो हुजे पंहिंजे मुंहं सां हिनखे ॻाल्हि यादि अची वई बकरार जी। अड़े यार, फलाणो बकरार जो बादशाह जी बुझारत जो हुनजो मुंहिंजो दादो बकरार कयो। वज़ीर खे त टके जी बि ख़बर न पई। इन खे छो न घुरायां।
अदा बादशाह खे जो बकरार यादि घुरायो उन महिल देरी न कईंसीं। उन महिल वज़ीर खे नौकरनि खे मोकिलींदा फलाणी कुंड ते बकरार हुयो वारो कयो, मतिलबु त अॼु के ॾींहं में इहो बकरार मुंहिंजे अॻियां पेश कयो। जेको बि भराल बकरार खे वठी आयो उनखे मां 100 रुपया इनाम ॾींदुमि, पर अॼु के ॾींहं में मतिलबु सुभाणे न थिए बकरार मौत पेश थिए। अदा अची पंहिंजे हिसाब सां नौकर वज़ीर था घोड़ा डुकाए वञी बकरार जी जांच हली थी। हाणे बकरार जी का जुई जी हिननि खे ख़बर त कोन्हे, हीअ त मिड़ई दग में सेरे सां हिननि खे गॾियो की जंगल में। हाणे कीअं ख़बर पए त बकरार रहे किथे थो। अदा हकले हो करे सिधो सो वञी बादशाह जा नौकरनि वञी बकरार खे लधो। अदा बकरार खे चवणु लॻा त बादशाह सलामत खे घुरायो आहे, सो हिमल असां सां तयारु थी हल। हिन खे दिलि में धकु लॻो त वरी वज़ीर जी हरकतुनि मां बादशाह फाथो आहे, त वरी कंहिं ॻाल्हि में फाथो हूंदो। सो हाणे कीअं मसइलो थिए त हिननि खे चई त हलो त मां हलां थो बाबा, हिननि जो कुझु बि थिए असां सां गॾु तोखे चढ़णो पवंदो। चई भाई बकरियुनि मां वाड़ में वाड़े घर ॾांहुं मालिकनि खां मोकिलाए अचां, ईअं विञा हलियो बकरियूं हिते फिटी करे त पोइ मालिक परेशान वञनि। चई बाबा कुझु बि थिए, सो हीउ बादशाह ॿियो नौकर ॾिनो आहे, इहो बकरियूं तुंहिंजूं चारे थो, तुंहिंजो 2-3 ॾींहं बकरियूं मराल वाड़ बाड़ मां हेॾे होॾे घुमाईंदो फेराईंदो वाड़ींदो वञे। सो तूं रुॻो असां सां हलो, बादशाह जो ऑर्डर आहे कहिड़ी बि हालत में। अदा बकरार हिन सां हकले हो करे रवानो थियो, अची बादशाह जे अॻियां पेश थियो। बादशाह हिन खे ॾिठो ॾाढो ख़ुशि थियो, अची भाकुर हिन खे विधई अची बादशाह अची हिन खे पंहिंजे हिसाब सां उन तख़्त जी आॾो अची विहारियईंसि, कुर्सी रखी अची हिन खे पंहिंजे हिसाब सां लंगर नाश्तो कराए, हाली त कमु कोन बि ॾसेसि न। अदा खाराए प्यारे बादशाह खे चवणु लॻो त हाणे बादशाह सलाम, तूं त बहरहाल खारायो प्यारो, उहो तुंहिंजी वॾी महिरबानी, पर हाणे कम जी ॻाल्हि कर। अदा बादशाह हिन खे ॻाल्हि करे छॾी त मां हीअं वज़ीर सां गॾु थो वञा पियो दरिया जे कपर सां। सो हिकिड़ो दरिया जे विचां ॿेड़ो थो वञे पियो, उन ॿेड़े में एॾी त ख़ूबसूरत औरत आहे जो हूअ मूंखे ॾिसे थी, मां हुनखे ॾिसां थो, हूअ मूंखे ॾिसंदी हले थी, मां हुनखे ॾिसंदो हलां थो। राति थिए थी, हूअ मूं ॾे मां हुन ॾे ॾिसण लॻी पई आहे। सो आख़िरी जेको 3 ॾींहुं थो थिए, सो छोकिरी मूंखे अहिड़े तरीक़े सां माम ॾेई थी वञे, गीसे मां कढी पेट ते, पेट मां कढी चपनि ते, चपनि मां कढी अखियुनि ते, अखियुनि मां कढी मथे ते, वरी पोइ दरिया में। अदा इहा माम ॾेयूं हली वई। हाणे मां त ख़बर नथी पए त हाणे इन जो ख़्वाब जो ताबीर छा आहे, ऐं मामा इहा कहिड़े हिसाब सां आहे। अदा एतिरे में बकरार पुछा करणु लॻो त तुम्हारे वज़ीर तोखे छा चयो भला बादशाह सलामत, उन त ज़रूरु ताबीर कढियो हूंदो न तुम्हारे हिन ख़्वाब जो। वज़ीर बादशाह चवणु लॻो त हा वाक़ई बि हुन ताबीर कढियो। जी कहिड़ो कढियईं? चईं त गीसे मां कप कढी पंहिंजे पेट खे चीरियो, जेकॾहिं अञा नथा इहो करे सघो त पंहिंजा हीअ चप जेका अथव इहे बंदि करे छॾियो। जे इहे नथा बंदि कयो त पोइ पंहिंजूं अखियूं कढी छॾियो, अखियूं कढी वञी कीअं उछले छॾियो, ऐं दिमाग़ घणो न हणियो, दिमाग़ खणी हेठि पेट में बराल उछले छॾियो दरिया में। सो इन हिसाब सां उहो बेदारे तो मां, सो इन हिसाब सां चई वई त अखियूं बि कढ पेट बि कढ, की कम जो न आहे, तुंहिंजी शिगल ख़राबु आहे, चप ख़राबु आहिनि, बूथ ख़राबु आहे, सो इहे ॿई कढी छॾ। हिन चयो हञ बणा, हिन त हाणे ॿी न ॿुधाए छॾिया, हिन जी ताबीर ई न आहे ख़्वाब जो, हीउ ख़्वाब त अञा मट थो चवे। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, हूअ औरत जेकी त तो ते आशिक़ थी पई हुई, हाणे बकरार तो बादशाह खे ताबीर करे ॿुधाएसि, हाणे उहा तोखे ॾेई विया माम कुझु अहिड़ी तरीक़े सां आहे, हूअ त चवे त गीसे मां सोपारी कढी पंहिंजे हिसाब सां पेट ते रखियईं, पेट सां रखी वरी चपनि ते रखियईं, चपनि खां रखी अखियुनि ते रखी, अखियुनि खां मथे ते, ऐं पोइ उहा सोपारी दरिया में उछलियईं। मतिलबु त मुंहिंजो जेको घरु आहे सो विच में आहे, मतिलबु त गीसे मां सोपारी, उन घर जे अॻियां सोपारीअ जो वणु आहे, वरी उन पेट ते रखियईं त मतिलबु त असांजो जेको बि घरु आहे तो शहर जे विच में आहे, वरी चपनि ते रखियईं त मतिलबु चुप चाप में अचिणो अथई, जीअं कंहिंखे बि ख़बर न पए, वॾो पेरो आहे असांजे बलात जे आॾो। ऐं अखियुनि ते रखियईं त अखियूं जेकियूं आहिनि जो पंहिंजे हिसाब सां त अखियुनि जी माना इहा ई आहे त अखियूं पंहिंजे हिसाब सां किथे बि पूरे एतबार न कजो, पंहिंजो भरवसो किथे अथव त उन सां इहो हवालु कजो। ऐं मथे ते जेको रखियईं, जेको दरिया में उछले थी, त उहो असांजो शहर दरिया जे विच ॿेट में आहे काथे। अदा बादशाह खे ताबीर थी मिलियो। बादशाह ऐं वज़न खे चयूं त हाणे मुटा वज़ीर जे बूथ में, सो अहिड़ो वज़ीर मूंखे छा कंदो जो वरी मूंखे चए पियो त गीसे मां कप कढी पेट चीर साईं, चप तुंहिंजा ख़राबु, वरी अखियूं मुंहुं एबा कढणु चालू कया। देरी न कई, वज़ीर खे घुराए ॾाढी थुक लड़ंद करे चई बसि तूं मूंखे खपे ई नथो, अॼु खां पोइ तुआरे जॻह ते ही बकरार मुंहिंजो वज़ीर आहे, मल जो रुल तूं ई बकरियूं चार, तोखे बकरियूं ई फॿंदियूं।
अदा वज़ीर खे बादशाह तड़े छॾियो। वज़ीर वते पियोसि, हाणे नासूं खयूं ॿिए हंधि टपड़ घुम बूथ कयूं, बहरहाल ग़लति ॻाल्हाए वञा थो, सो वते बि टपड़ अहिड़ो बूथ कयूं घुमंदो। अदा हे छॾ वज़ीर खे, वठि बादशाह ऐं हुनखे बकरार खे। अदा बकरार ऐं बादशाह साॻे हिसाब सां घोड़ा तयारु करे हकले हो करे सफ़र ते रवाना थी पिया। जेको ख़्वाब जो ताबीर हुयो, हलंदा हकिलंदा हकिलंदा होकारींदा वञी सिधो सो उन दरिया ते पुॻा था। दरिया ते हलंदा वञनि पिया, दरिया जे कंधे सां था ॾिठनि त वाक़ई ॿेड़ो आहे। हा ते ॿेड़ो हलियो, ॾिठई न बणा हिकु ख़ूबसूरत वाक़ई औरत बि साॻी अची बादशाह ॾे ॾिसणु लॻी। बादशाह हिन ॾे सही हिननि जी पाण में चह चटो थींदी पई वञे। हूअ विच दरिया में हुजे, ही दरिया जे कपर सां पंहिंजे हिसाब सां हिननि जी परे खां इशारनि जे ज़रिए ॾिस ॾिसां हुजे। सो हकिलने होकारने सही 2 ॾींहं चका बि हिननि जा सफ़र में हलनि पिया। हू दरिया जे विच हलनि पिया, ही दरिया जे वट सां हकिलंदा होकारंदा। आख़िरी जॾहिं 3 ॾींहुं थियो त औरत चयो, जेकॾहिं हूंदो सियाणो त मूंखे ॻोल्हे लहंदो, जे हूंदो चरियो त हिन मां जान त छुटी पवंदी न भला। एतिरे में उहा औरत साॻी माम ॾिन त गीसे मां कढी, पेट ते पेट मां, चपनि ते चपनि मां, अखियुनि ते अखियुनि खां, मथे ते मथे खां पे दरिया में। अदा इहा साॻी माम ॾेयूं इहा औरत जो ॿेड़ो ता वेंदो रहियो उतर। सो ही रवाना थी पिया। हाणे बादशाह जो वज़ीर साॻा बादशाह उहो बकरार, हाणे त वज़ीर थियुसि न बहरहाल। अदा बादशाह वज़ीर ॾे ॾिसणु लॻो ने बकरार ॾे, बकरार हिन ॾे ॾिसणु लॻो। हाणे छा मसइलो थिए? चए हाणे हल त हलूं, ॾिसूं त इहो दरिया जो ॿेट किथे आहे, कहिड़े हिसाब सां आहे। हाणे हिननि खे का अहिड़ी सवारी कोन हुई, ही पंहिंजे हिसाब सां पंधु हुया। अदा हकिलना होकारंदा पंहिंजे हिसाब सां अची उन बादशाही में पुॻा। जॾहिं त हुन बादशाही में दाख़िल थिया त हाणे बादशाह जो जेको वज़ीर हुयो बकरार, त बादशाह खे अॻे चयईं त हाणे हिकु कमु था कयूं, बादशाही में दाख़िल नथा थियूं, अॻे हिकु कमु था कयूं। उतां को वज़ीर जेको हुयो त हिकु 2 जोड़ा ज़ाइफ़ुनि जा खयां ऐं 2 फ़क़ीराणा 2 बादशाही लिबास, इहे खणी पंहिंजे हिसाब सां हकिले होकारे उन बादशाही में पुॻा। हाली जेका हुया त पंहिंजे हिसाब सां फ़क़ीरी लिबास करे त हुन में किरास थिया बादशाहीअ में। पर बादशाहीअ जो कौल इहो हुयो त बाबा उन बादशाह जो जेको बि हुयो ऐलान हिननि खे थियलु हुयो त बाबा जेको बि तव्हांजे शहर मुंहिंजे में महिमान नओं अचे त उनजो नालो मुंहिंजे दस्तरखाने ते लिखाए, महिमान पाण वटि भली महीनो रहाए छॾे। वरी जॾहिं महिमान पंहिंजे हिसाब सां वञी हलियो त उहो नालो मुंहिंजे दस्तरखाने तां डराए पोइ उन महिमान खे इजाज़त ॾिए। इहो मुंहिंजो कानून आहे, जेको बि न कंदो ईअं त उनखे सज़ा पंहिंजे हिसाब सां ॾींदुमि। अदा बादशाह जा तंहिं वक़्त में वॾा कौल हूंदा, जेकी ज़बान थी वई त मतिलबु त पथर ते लकीर। सो ही बि पंहिंजे राति जो वॻड़ो ओसो पासो ॾेई वञे कंहिं कुराड़ी जे घर वञी ॿई तरसिया। हाणे साईं कुराड़ी जो ॾिठो त बणा ॿाहिरां माण्हू उन ॿिन्हिनि खे घोड़ा वञनि था, हिनखे चवनि त केरु आहे, जे असां मुसाफ़िर आहियूं। कुराड़ी एतिरे में चवणु लॻी त हाणे हिनमहिल राति जो वॻड़ो थी विया, पर हाणे कहिड़ी बि हालत में तव्हां नाला ॾसियो त मां बादशाह खे नाला ॾसी हुन दस्तरखाने ते लिखाइजा तव्हांजा नाला, पोइ तव्हां भली महीनो मौत रहिया पिया हुनजो भाॻो मसइलो ई न आहे। हाणे कान का टल कर। अदा एतिरे में चवणु लॻा कुराड़ी खे त ही वठि 5 रुपया, सो असां मुसाफ़िर ऐं राति हिकिड़ी रहंदासीं, सुबुह उहे हलिया वेंदासीं। खामखा तूं नालो असांजो लिखाए अचे, वरी सुबुह ठाराए अचे, इन करे बसि राति हिकिड़ी आहे, तो घबराए न। अदा कुराड़ी खे 5 रुपये लालच थी, ही बि वेही चुपड़ी करे वेही रही। अदा हाणे कीअं मसइलो थिए, राति हिननि पंहिंजे हिसाब सां कुराड़ी तरण लॻी। कुराड़ी अहिड़ो कमु कयो, कुराड़ी हली वई, हिननि खे घर में छॾियूं। बहरहाल कुराड़ी उन महिल ई सोम उन महिल मतिलबु त उन्हनि बादशाह में निकिरी वई। बहरहाल उन्हनि घर पंहिंजे मां हिननि खे चयईं त हीअ घोड़ा अंदरि ॿधो, पाण बि अंदरि थियो, जेको ॿाहिरियों माण्हू तव्हांखे न ॾिसे, बाक़ी तव्हां हथी का थियो त वधीक मुंहिंजो कमु आहे। त कुराड़ी हली वई, कुराड़ी असुर ते वरी मोटी आई। अदा हिन कुराड़ीअ खां को बि सवाल जवाब न कया, छो त ही नवां हुया पंहिंजे हिसाब सां। अदा ख़ैर असांसी सुबुह कुराड़ी चयो त महिल जो तव्हां वञो, मानी दगड़ी हिननि खे विझी ॾिनई पंहिंजे हिसाब सां। हिननि चयो त मानी खाधी, पर हिननि जो त वञण जो को मूड ई न हो, जो आया ई ॿिए इरादे से हा, मतिलबु ॿिए इरादे सां आया। अदा वरी कुराड़ी हिन सां लुड़कियो त वारो कयो निकिरो, छो नथा वञो। वरी हीअ ताईं 2-3 रुपया वरी कुराड़ी खे गीसे में विधंदा, हाणे कहिड़ो नाला लिखायूं असां, अॼोको ॾींहुं भला थकिजी पिया आहियूं, सो राति मतिलबु ॾींहुं रहंदासीं, शइ त वरी राति जो सफ़र मथा कयूं। अदा वरी कुराड़ी खे 5 रुपया विधनि, वरी कुराड़ी चुप कई। अदा हिननि अहिड़ो कमु कयो, हाणे चईंदा हाणे असांजा पैसा बि थोरा रहिया आहिनि। कुराड़ी खे चई हाणे हिते के पिनण विनण जी का सहूलियत आहे त असां पिनऊं। हिन जो हा वाक़ई बि पिननि फ़क़ीर जाम पिया था, भली तव्हां पिनी सघो था, सो भली तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां पिनो था भली पिनो। अदा हिननि खे फ़क़ीरी लिबास हुया, सो ॿिन्हिनि पंहिंजे हिसाब सां फ़क़ीरी लिबास करे सिधो सो पिनण निकिरी पिया।
अदा हकिल ना होकर ना पंहिंजे हिसाब सां पिनंदा वतनि पिया हेॾां होॾां। हिननि खे पिनणो हुयो कोन, किथां मिले पियो किथां न बि वठनि पिया। सो हिननि खे सिर्फ़ु पता पार उहे ॻोल्हणा त बादशाह जी बादशाही किथे आहे। पार जेको हुयो, जेको बादशाह जे अॻियां जेको बि आहे सो सोपारी जो वणु, सो उहो हिननि खे ॻोल्हणो ऐं तेर पितर पुछा करणी त हाणे किथे आहे उहो। अदा हकले हो करे वञी ॾिठनि त भला सोपारी जो वणु हिकु घर जे अॻियां बीठो आहे। हुनखे ॾिसी हेॾां होॾां चारो तरफ़ फिरी घुमी फिरी हेॾां होॾां। अदा ही मोटी आयो वज़ीर, वज़ीर अची हिनखे चयो त फलाणी कुंड में अथई। सो इहो फलाणो सोपारी वारो वणो ऐं घर हुन बादशाह खे जीअं हाणे फ़क़ीरी लिबास हुजे। सो हाणे सिधो सो वञी उते ई आई, तूं छा कॾहिं त घुर कजांइ। अलाई अला उहे ई आहियूं जेका उहे मतिलबु त हुयासीं, मतिलबु चई अलाई अला जेका उहे ई आहियूं जेका तूं चयो उहे ई आहियूं, उहे ई आया आहियूं। अदा एतिरे में बादशाह खे सम्झाए न वज़ीर मतिलबु त फिटी कयो। हीउ वज़ीर वञी वापसि वेही रहियो। अदा फ़क़ीर हे जेको बादशाह वियो सिधो तो हकले होकार उन चयईं त भला सोपारी वणु लॻो पिया। अची उन क़िले खां अची ॿी चयईं अलाई अला असां उहे ई आहियूं जेका उहे ई आहियूं। ॿ चकर ईअं चयईं त बादशाह ज़ादी जे कन ते आवाज़ु पियो। बादशाह ज़ादी खे धकु लॻो त वाक़ई बि जवान आहे थो पुॼी वियो। अदा वज़ीर देरी न कई, उन बादशाह ज़ादी अहिड़ो कमु कयो। बानी जी बानी इनखे खेर न ॾे, इनखे खेर मां ॾींदमि। अदा बानी वई पंहिंजे हिसाब सां, कोई कोन खेर ॾिनो। बादशाह ज़ादी वई पंहिंजे हिसाब सां हिननि खे खेर ॾिनई ऐं हुनखे अॻे ई सम्झाए छॾियो हुई त उन घर मां जेको बि खेर मिलई सो उहो पंहिंजे हिसाब सां अलॻि कीअं झोली में खयूं अचे ऐं हिकु झोली में न विझाए। अदा हिन पंहिंजे हिसाब सां का अलॻि झोली उन में उहो खेर विधियूं ऐं बादशाह सलामत साॻो पिनंदो पिनंदो अची सिज लथो अचे पंहिंजे हिसाब सां उन कुराड़ीअ घर में। अदा हिन जेको बि पिनियो हुयो हिनखे पिनण वारे उनजी ज़रूरत कोन्हे। टोटल अची कुराड़ीअ खे ॾिनो त कुराड़ी असां अञा 2 ॾींहं रहंदा सही। सो हीउ तुंहिंजो उनजो गुराश जो इनाम। अदा कुराड़े जो को मसलो न आहे, तव्हां महीनो टकिया वेठा वञो, अहिड़ो जीअं कमाए ॾींदो पिया त मां बि सुकून ज़िंदगी कटींदमि पई। अदा हिननि खे वरी कुराड़ी राति ते हंधि पथारियूं ॾेयूं, हिन मानी सानी ॾेयूं। कुराड़ी वरी सौमाणी थी त वरी हली वई। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे छा आयो आहे, चई हीअ आई आहे। सियाणे उहो जो खेर कढियो उन खेर में हिकु मुंडीअ जी टिक, उन खेर मां निकिती जेको बादशाह सां जेको बादशाह खे मिलियो। फ़क़ीरी लिबास में वियो हो पिनण, उन में हिकु मुंडीअ जी टिक मिली। त उन महिल मुंडीअ खे टिक ते ॾिसंदी त वज़ीर टलियो त इन में चयला त सही पुगाओ सफ़ा टिक वांगुरु सफ़ा, मतिलबु त अञा टिक हिकु मन मतिलबु यकीन अथव हिनखे जे पको कमाइयो। अदा हीअ घर आहे चई सही तव्हां पुगाओ। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां दिलदार थी वज़ीर चवणु लॻो त हा सही पुॻो आहे बादशाह सलामत, इहो ई घर आहे तुंहिंजे महबूब जो जेको मामद इहो ई अथई। अदा हाणे हीअ कुराड़ी त उहा हली वई हुजे, का ख़बर ई न हुजे। अदा कुराड़ी जो मोटी आई त सुबुह ते वज़ीर हिन खां पुछा कई त कुराड़ी तूं राति में काॾे ते हली वञे असांखे सो मारियूं, सम्झ में तुंहिंजी ॻाल्हि नथी अचे, कीअं मसलो आहे। अदा कुराड़ीअ चयो त मां फलाणे बादशाह जेको आहे लिम जेको जंहिंमें सोपारी जो वणु आहे इन घर में, इन घर में मां ॾींदी आहियां सबक़ु। बादशाह जी धीउ मोटी आहे या ॿाहिरि मुल्क खां पढ़ी, सो उन जो सबक़ु मां ॿुधंदी आहियां। कच पकाई जेकी हूंदी आहे सो उन जो मां वधीक भेरा सेरा ॼाराए यादि कराईंदी आहे। सो मां आहियां पंहिंजे हिसाब सां पढ़ियल। सो बादशाह जो मूंखे आर्ट आहे त इनखे मां हर रोज़ु राति जो सबक़ु ॾींदी आहे। ॾींहं जो मां नथी बहरहाल नथी छा कयां पुॼी सघां। सो इन हिसाब सां राति जो मुंहिंजी ड्यूटी हूंदी आहे। पोइ 1-12 ताईं हुनखे मां पंहिंजे हिसाब सां सबक़ु ॾेई बसि कईंदी आहियां। त वरी उते सुम्ही पवंदी आहे, वरी सुबुह जो असुर त हली ईंदी आहे हेॾे। एतिरे में वज़ीर खे दिलि में धकु लॻो त बणा इहो कमु त असांजो हिन मां चढ़ंदो कुराड़ीअ मां। अदा कुराड़ीअ खे चवणु लॻा त ॾे हाल वाल बादशाह जी धीउ जो किथे रिश्तो वग़ैरह का हेॾां होॾां, इहा जे पुछा करे जाचा कजांइ। तूं त मला हुनजी मास्तरी न थोरो घणो पुछा कजांइ त छा मसलो आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां तेर पितर हेॾां पुछा करे पई। हीअ पंहिंजे हिसाब सां वरी हिनखे फ़क़ीरी लिबास, अदा फ़क़ीरी लिबास करे ॾिननि था हेॾां होॾां। अदा हिकु कमु थियो त बादशाह पंहिंजे हिसाब सां हीअ बि घुमंदो फिरंदो वरी साॻी हंधि अचे। अदा साॻी हंधि जो अचे त पंहिंजे हिसाब सां हिनखे हूअ खेर जे बादशाह ज़ादी जो हिनखे सुञाणे पई त फ़क़ीर फलाणो आहे। अदा बादशाह ज़ादी हिनखे खेर ॾिनो त हिनखे अदा पता पार ॾिनई। उन में खेर में पंहिंजे हिसाब सां विझी ॾिनी त फलाणे बाग़ आहे बाबे जो, सो उन में कुझु माम ॾिनई। त अची वज़ीर चयो त फलाणे बाग़ में तोखे राति जो 1 बजे घुर थी आहे। सो हाणे कहिड़ी बि हालत में वञु, पर अहिड़े हिसाब सां सालेंड मतां कंहिं ख़बर न पए। अदा बादशाह ज़ादी ऐं बादशाह जी जेकी धीउ हुई ऐं वज़ीर बादशाह हुओ, अदा उन मुलाक़ात हिननि जी बाग़ में थी। पीउ जो बाग़ हो, हुनखे का परवाह ई न हुई। अदा बादशाह ज़ादी ऐं पाण में जो हू चटो कया त एतिरे में पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां त बादशाह हर रोज़ु पंहिंजी धीउ जो इम्तिहान वठंदो हुयो।
मतिलबु त हिकु उते हूंदा छा कोठा नजूमी, उन्हनि खां नजूम हणाए पुछा कईं त पंहिंजे हिसाब सां त मुंहिंजी भाषे में छा हले चले थो ऐं छा मसइलो आहे, ऐं मुंहिंजी धीउ जो पंहिंजे हिसाब सां ॿुधाए त छा हिन में चकर आहे। पंहिंजे हिसाब सां धीउ जो बि थोरो घणो हिन खां सबबु पुछा कईंदो हुयो। हाणे नजूमनि खे त सॼी ख़बर पवंदी, छो त हू पंहिंजे हिसाब सां कुंडली ॾिसंदा, हुननि जी सॼी पोयूं हिस्ट्री ॼमण खां वठी होसिताणी इहो आहे, सभु खे भई ख़बर हूंदी हुननि खे नजूमुनि खे। अदा नजूमुनि पंहिंजे हिसाब सां हिन खे हणी ॿुधायो त बादशाह सलाम तुंहिंजी मालात खे खाटो लॻो आहे। अदा बादशाह जा तरा निकिरिया, बादशाह खे ख़बर पई त भणा हेॾो मुंहिंजे पेरे हूंदे मुंहिंजी मालात में खाट। एतिरे में नजूमी चवणु लॻो त हा बादशाह सलाम तुंहिंजे मालात खे खाटो लॻी वियो आहे। सो हाणे असां एतिरो ई ॿुधाए सघूं था, वधीक माण्हू ॿाण्हू जी ख़बर कोन थी पए त छा मसइलो आहे। अदा बादशाह लठ फेराईंदा वारो कयो, कंहिं वटि रहियल आहे जेको वाधारो महिमान, मां त हर कंहिंखे ऐलान कयो त बाबा को बि ॿाहिरियों माण्हू न रहे, जेको बि ॿाहिरियों माण्हू रहे त मुंहिंजे दस्तरखाने ते नालो लिखाए वञे। हीउ कहिड़े कमु कयो आहे जेको माण्हू मतिलबु दस्तरखाने खां बग़ैर नाले जेको रहियल आहे। अदा हे पंहिंजे हिसाब सां सॼे मुल्क में हफड़ा थफड़ी मटिजी वई। वज़ीर ऐं बादशाह ऐं पिनंदा रहंदा हुआ, मतिलबु हिन बादशाह जी ॼाण पण ख़बर पए जेसि ताईं त कीअं मसइलो थिए। एतिरे में त बादशाहज़ादे खे बि ख़बर पइजी वई, त बाबे खे ख़बर पइजी वई त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे। अदा बादशाहज़ादे मिलणु बंदि कयो ऐं हीअ फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां पिननि पिया। हिननि खां केरु हाल अहिवाल कोन वठंदो वञे, कुराड़ीअ वटि बि ॾींहं जो रहनि कोन पिया, राति जो रहनि पिया पंहिंजे हिसाब सां देर मदार। अदा हाणे बादशाह जो जेको हुयो वज़ीर ऐं बादशाह पाण में हाणे उहे फ़क़ीरी हाल में आज फिरी घुमी फिरी मोटी आया त बणा चारो तरफ़ पेरा थी विया। हाणे मिलणु त वॾो मुश्किल थी वियो। अदा हिननि वरी अहिड़ो कमु कयो, हाणे कंहिं मसइलो थिए सो बादशाह खे इहा ख़बर पई त मुंहिंजी धीउ जेको आशिक़ आहे जा हे मतिलबु त खाटो लॻो आहे मालात में। बादशाह वियो कावड़ में वञी, जज़्बात में वञी, कंहिं ॿिए मुल्क में वञी पंहिंजी धीउ जो रिश्तो करे आयो वञी। मतिलबु जज़्बात ऐं तकड़ जो रिश्तो त तकिड़ो ई थींदो आहे न। पोइ हुननि में के 2-3 ॾींहं वञी बचा, मतिलबु के 4-5 ॾींहं बचा त उहा कुराड़ी जेकी हुई त हुनजी मास्तरियाणी हुई, उनखे का झल टोक कोन हुई। सो उन खां तेर पितर पुछा की न ॾे हाल अहिवाल छा हले चले थो, हीउ छा मसइलो आहे। हाणे कुराड़ी खे ख़बर पई त को बादशाह जी मालात में को खाटो लॻो आहे। सो बादशाह खे ख़बर पई आहे। सो बादशाह हाणे हिन हिसाब सां एक्शन खयो आहे ऐं पंहिंजी धीउ जी सुभाणे परीहं तारीख़ ॾेई छॾी अथई त फलाणे बादशाह जे पुट खे सो सुभाणे परीहं विहांउ आहे। हिन यार खे ख़बर पई त भणा मुंहिंजे महबूब खे, बादशाह खे ख़बर पई त मुंहिंजे महबूब मतिलबु त शादी थी थिए। एतिरे में वज़ीर ऐं पाण में दिमाग़ लॻाइण लॻा त हाणे कीअं मसइलो थिए। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत खे त वज़ीर त वारो कर, तूं हिकिड़ो कमु कर, हाणे तूं हाणे इहो साॻो जेका अथई लिबास आख़िरी चकर तूं वञु उन साॻे दरवाज़े ते वञी साॻे हिसाब सां कहिड़ी बि हालत में चौंकी बुंके जो बाबति बि तूं ख़ैरु वठी आहे। आख़िरी चकर ख़ैरु वठी आहे। बाक़ी वधीक मां मसइलो उन जे पुछा कयां त छा मसइलो हो, अॻिले जो जवाबु छा थो अचे। ख़ैर जे ज़रिए त उहो कुझु न कुझु मामा जी पई हीउ वज़ीर सम्झी पियो वञे। अदा बादशाह वियो सिधो सो अची हुनजे अॻियां वज़ीरनि मतिलबु नौकर बीठा जाम बादशाह जा, हिन खे छॾनि कोन पिया। पर हिन जो कहिड़ी बि हालत में पिनणो हो हिनखे त होॾे धिक हुजनि होॾे धिक हुजनि, पंहिंजे हिसाब सां हलंदे हकिलंदे होकांदे वञी कीअं कुंड खां वञी अलाई अला उहे ई आया जेका उहे ई आया। हिनखे बादशाहज़ादीअ ॿुधो त पाण ॾाढी बादशाहज़ादी ख़ुशि थी, ठका जो कढे त बानीअ खे हक़ लॻे त बानी ख़ैरु मां हिनखे पाण ॾियणु वेंदमि। अदा बादशाहज़ादी वई वञी पंहिंजे हिसाब सां हिनखे ख़ैरु ॾिनई। हीउ पंहिंजे हिसाब सां ॿिए हंधि पिनणो ई कोन, सिधो सो वञी कुराड़ीअ ताईं वज़ीर वटि पुॻो। अदा वज़ीर जो उहो ख़ैरु अलॻि वांदो हुई, ख़ैर जो ॾिठे त बणा 3 निबातूं हुजनि, 2 निबातूं जेके हुजनि त सही हुजनि ऐं 3 जेकी निबात हुई उन मतिलबु त अधु हुई, मतिलबु उन चोटी जेकी भॻल हुई। एतिरे में वज़ीर वॾो सियाणो हुयो। वज़ीर पुछा करणु लॻो कुराड़ीअ खां ॾे हाल अहिवाल को हिते को पुराणो पीर को वग़ैरह के कुबा वग़ैरह कुझु आहिनि छा। एतिरे में चवणु लॻो त हा किन सालनि खां वठी हिते के पुराणे वक़्त में के वलीअ के हुया, मुक़ाम आहे त ॿाहिरां सो हिते रश हुया तो पंहिंजे हिसाब सां आहिनि। चेपो ॾे हवाल हुया आहिनि की रही आहे न की कुझु कीअं, चए न इहो 2 जेका आहिनि सो सही सलामत आहिनि, बाक़ी 3 जेको आहे सो उन जी गुंबस भॼी पई आहे। बादशाह चवणु लॻो उन महिल उन वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत तोखे राति घुर थी विया, जेको भॻल गुंबस आहे इन में सिधो सो हिन पासे ॾांहुं बीहंदे वञी अंदरि घिरी उते तुंहिंजे बादशाहज़ादी ईंदी। सो उते पंहिंजे हिसाब सां तूं इंतज़ारु कजांइ, हूअ उते ईंदी पर इंतज़ारु लाज़िमी कजांइ। तूं हाणे जीअं बि पिनंदो वञे
त पिनी मंगी सफ़ा पंहिंजे हिसाब सां जेको बि खेर फ़कर मिलई, अन्न मिलई, कटो मिले, कुझु बि मिले, पर सिज लहण खां अॻे उन साॻे गुंबस ॾे वञी चारो तरफ़ उहो जेको बि खेर मिले उहो हारे छॾिजांइ। हुत हुत के अन्न वग़ैरह हेॾां होॾां पंहिंजे हिसाब सां हारे पोइ अंदरि वञी तूं चुपड़ी करे वेही रहिजांइ, पाणे बादशाहज़ादी ईंदी, बसि इहो कमु कजांइ। मतिलबु त बादशाह खां इहो जेको बि अन्न वग़ैरह छो पियो हाराए, इहो इन करे पियो हाराए त सॼी राति में कुता जा कांव जा झिरकियूं वग़ैरह हेॾां हेॾां ईंदा उन में त खाईंदा पीअंदा, उन जा पेराड़ थींदा, जेका हिन जा पेराड़ हूंदा उहे ड्रही वेंदा। पंहिंजे हिसाब सां हुन पिनियो वञियो जेको बि, पोइ शाम थी सिज जीअं लहण वारो थियो, लहण ॿुॾण वारो, त हिन देरी ने कयो चारो तरफ़ हारे उन गुंबस जे ॿाहिरां अटो वग़ैरह जेको अन्न वग़ैरह मिलियो त खेर सो अंदरि वञी वेही रहियो। अदा हे पंहिंजे हिसाब सां चौंकियूं जाॾो काॾो हलियूं पए, सो हीअ त फ़क़ीरी लिबास में वते बि सरियाम घुमंदो, हिनखे त केरु चवे कोन पियो। अदा उन में देरि हऊ मऊ टरीअ जे बादशाहज़ादी बि ठहिको कई। अदा बादशाहज़ादी जो टहिको कयो त हेॾां होॾां त बादशाह को अध राति जो की नजूमीअ खे नजूम वर्ग जो हणायो त साॻी ॻाल्हि नजूम तो त बादशाह सलाम तुंहिंजी मलात खे खाट चालू आहे। बादशाह खे ख़बर पए त मुंहिंजी मलात खे खाट चालू आहे, त उन महिल थड़फड़ा थपड़ी मची वई। थोरो घणो शोर जो थियो त बादशाहज़ादी ऐं बादशाह पाण में उन गुंबस में अंदरि वेठा मुलाक़ात करण लॻा, त एतिरे में भला बादशाह त बेवकूफ़ हुन सॼो कमु वज़ीर जे हथ में हो न। वज़ीर खे बि ख़बर पई त हाणे त वॾो मसइलो आहे, हेॾा बादशाह खे बि ख़बर पई त भला बादशाह खे ख़बर न हुई, बादशाहज़ादी खे ख़बर पई। बादशाहज़ादी हिनखे चवणु लॻी त वेह हिते मां 5 मिंट में मोटी थी अचां। अदा बादशाहज़ादी वई हली पंहिंजे हिसाब सां महल में वञी ख़बर पयसि त हेतिरो मसइलो हीअं थी वियो आहे, अॼु पंहिंजो पीउ बजे पुॻो त एक्शन कयूं, सुभाणे परीहं तुंहिंजी शादी आहे, तूं हेड़ी तेड़ी माण्हू ॾस, न त तोखे मां फांसीअ चढ़ाए छॾींदुमि। अदा बादशाह हिनखे इहो दाबो ॾेई छॾियो, चई भला कुझु बि थी वञे को बि ॻाल्हि न आहे, पीउ खे शोरीअ बासी ई कोन शहज़ादीअ, चई भली फांसीअ चढ़ाए छॾ पर का बि ॻाल्हि अहिड़ी न आहे। एतिरे में वज़ीर खे ख़बर पई त बणा हेॾो वॾो मसइलो थी वियो आहे, सो हाणे चारो तरफ़ चौकीदार थी विया हेॾां होॾो, त यार मुंहिंजो हुन गुंबस में फाथो पियो आहे। हिनखे त ख़बर पइजी वई हाणे हिन कहिड़ो कमु कयो पंहिंजे हिसाब सां। हिकु गॾो मतिलबु त घोड़ो हिकिड़ो हुयो पंहिंजे हिसाब सां, उन खे कंहिं पासे ॾाए मतिलबु त काशे जिंजणो पोयां ॿधाईंसि, जीअं खड़को थिए त गॾो भॼंदो आहे न काशे बि, त उन घोड़े खे पोयां जिंजण अहिड़ो हिसाब सां ॿधी फिटी कयईंसि, सो हीअं मोड़ कराए जो उतारे छॾियईंसि त घोड़े जा शिमकार जो थिया ऐं भॻो ठड़ाप ठड़ाप, त जेका बि हुन गुंबस जे पासे ॾांहुं चौकीदार आहे उन्हनि खे ख़बर पई त कहिड़ी शइ त भॻी थी वञे, अची उन कढ लॻा सभु। अदा उहा साइड छॾे विया, वज़ीर वञी सिधो तो बादशाह ॾे वियो। बादशाह ॾिठो त बड़ा साॻी जॻह ते पियो थो, मतिलबु त खिलड़े थो पियो, इंतज़ार में वेठो आहे। वज़ीर ॾिठो त बड़ा बादशाह सलाम जे पुलियो ॾे हवाल, चई यार ॾाढी मुलाक़ात थी पाण में, मूंखे चई 5 मिंट वेही त अचां थी। वई आहे जो आई, चई वई त आहे पर हाणे चई हूअ त अचई हले कोन, पर तुंहिंजो मौत त पको अचई। इहो कीअं वरी? चई बादशाह खे ख़बर पइजी विया, बादशाह सॼे मुल्क में ऐलान करियो, ॿाहिरां चौकीदार वेठा थिए, हाणे तूं बि त मरे थो त बादशाहज़ादी बि मरई थी। अदा बादशाह जंहिं महिल इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। वज़ीर चवणु लॻो हाणे का वार कर बेली, तूं ई आहे, हिन जो को बि न घबराए। अदा उन महिल अहिड़ो कमु कयो, हिनखे चयो त हाणे तुंहिंजो त खणी तूं त कीअं बि थिए, पर हूअ तोखे बादशाह जो ऑर्डर आहे, हुनखे फांसी ज़रूरु सुबुह ईंदी। सो इहो बादशाह ऐलान करे छॾियो आहे। सो हाणे हिकु कमु कर, तूं हाणे जीअं हीअ फ़क़ीरी लिबास लॻो पियो अथई, हाणे हीअं कमु कर, जीअं इहा सुबुह साजर हिन जे फांसीअ जी आर्डर लही, जीअं नौकर वज़ीर जेका बि हुन जा चौकीदार आहिनि बादशाह जा हिनखे फांसीअ घाट ते वठी वेंदा, तूं इहो फ़क़ीरी लिबास कयूं ऐं पंहिंजे हिसाब सां कंहिं किन किचिरे में किरजांइ, हेॾां होॾां सफ़ा जीअं दरवेश माण्हू हूंदो आहे, कंहिं शइ जान जी ख़बर न हूंदी आहे, तो इन हिसाब सां नाटक कंदो वञे। अची बादशाह जंहिं महिल वञे उन रस्ते सां, तूं बि उन रस्ते सां कंहिं महिल हेॾे किरजांइ, कंहिं महिल हेॾे किरजांइ। जंहिं महिल बादशाहज़ादी तुंहिंजे वेझो अचे, उन महिल जी बादशाहज़ादीअ जे लटनि जी मतिलबु त बादशाहज़ादी खे ज़ोर मां भाकुर विझजांइ। तोखे सिपाही वग़ैरह 2 टे लकुड़ हेॾां होॾां हणंदा, पर तोखे बर्दाश्त इहा करणी पवंदी। जे तूं महबूब माइणु चाहीं थो त इहे तोखे बर्दाश्त करणी पवंदी, सो तोखे 2 टे लकुड़ बि खाइणा पवंदा। इन जे करे सो इहो कमु न कई त तूं बि मरंदे, त बादशाहज़ादी बि मरंदी, सॼो मतिलबु त तबाही थी वेंदी। हे जेकी महिनत कई असां इहा पाणी में रुली वेंदी। अदा बादशाह खे ॾिज बि थिए पियो, पर बादशाह वरी महबूब ॾे सोचे पियो त वरी हिनखे पंहिंजे हिसाब सां ख़ुशी बि थिए पई त मन माणे विझां। अदा जीअं वज़ीर चयोसि, बादशाह साॻियो ई कमु कयो।
सुबुह सां जो बा चारों तरफ़ चौंकी हले वेई ही पंहिंजे हिसाब सां कंहिं गटर में वञी किरियो, वरी किन फिथ में थिपियो पियो हुजे, कंहिं महिल होॾे किरे कंहिं महिल होॾे किरे, पंहिंजे हिसाब सां हेॾे होॾे थूना हणंदो अचे। ॾिठईं त बड़ा बादशाहज़ादीअ खे बि मुनागू फांसी घाट ॾे वठी पिया वञनि नौकर। सो बादशाहज़ादी बि हार सिंगार कयूं, सिधो सो लटा भला पायूं, हाणे फांसी घाट ॾे वञे पई। हाणे पीउ जो आर्डर त तूं ॾोही न, हाणे कारी आहे त तोखे मारणो पवंदो न। अदा ईअं वञे पई बादशाहज़ादी हेॾां हे बि हेॾे होॾे लोॾा हणंदो अचे। बादशाहज़ादी जंहिं महिल वेझो आहे त उन महिल बादशाहज़ादी खणी भाकुर विधाई। बादशाहज़ादीअ भाकुर विझी बादशाहज़ादीअ सिधो हेठि वञी किरियो। उन महिल नौकर जो बीठा हुनखे 2-3 चबुक वायनि हेॾां होॾां, ॿियनि चयो त हाणे दरवेश आहे वीचारो, सो फ़क़ीर आहे हिनखे न हण भला हेॾो होॾो था हुन फ़क़ीर खे हिनखे 2 लकुड़ हणी हथ कढनि। अदा बादशाहज़ादी सॼी किनी ख़राबु थी वई। बादशाहज़ादी हिनखे चवणु लॻी त हाणे कीअं मसइलो थिए। अदा हाणे बादशाहज़ादी किनी थफी त थी वई। जीअं महिल फांसी घाट ते अची नौकरनि हुनखे पुॼायो त हाणे बादशाहज़ादी खे फांसी पई अचे। फांसी पर न पई अचे, पर हिकिड़ो इम्तिहान हो बादशाहज़ादीअ मथां। बादशाहज़ादीअ खे पंहिंजे पीउ चयो त हीअ बाहि जो मतिलबु त कोयला आहिनि, हिन कोयलनि मां तुंहिंजे गुज़री वई आहे त तूं अशी आहे, जे न गुज़री सघीं त पोइ तोखे मां फांसी चढ़ाए छॾींदुमि। अदा उहे कोयलनि जी वॾी हुन वांगुरु चरी तयारु हुजे, अदा उन में हिनखे गुज़रणो हुयो, जे न गुज़री सघंदी त फांसी चढ़ंदी। अदा हुन कोयलनि जे आॾो बि ऐं रब जे हथड़ा खणी दिलि में चवणु लॻी, या मुंहिंजा मालिक, हीउ जेको फ़क़ीर आहे हिन मूंखे भाकुर विधो आहे, इन फ़क़ीर जी मदई मूंखे बश्क, बाक़ी मां साफ़ आहियां। अदा फ़क़ीर त उहो हुयो ई बादशाह जंहिंसां हिन जी थोरी घणी मदाई हुई, जेके नजूमी सुञाणे आहे, ख़बर पइजी वई खाटो लॻो। सो त हाणे पंहिंजे हिसाब सां उहो जो अलाह खां माफ़ी घुरे जो उहो दरिया मतिलबु त उन में घिरी, टांडनि में त टांडनि हिनखे ईज़ा ई न ॾिनो, हिन पासे ॾांहुं घिरी हुन पासे ॾांहुं निकिती वई। बादशाह चयो त बणा हीअ मुंहिंजी छोकिरी सही सलामत आहे। चए त सही सॼो नजूमुनि जो ख़राबु, बणा नजूमी हेड़ा तेड़ा, सो मुंहिंजी धीउ मुंहिंजे हथां माराइण पिया चाहिनि, अहिड़ा नजूमी कंदा छा। अदा बादशाह मटिजी बीठो नजूमुनि ते। अदा तेरी न कईसीं, हाणे कारन सागन खे हुकुम अची वियो त वारो के नजूमी घुरायो, जी नजूम हणी मुंहिंजी धीउ मुंहिंजे हथां क़तलु पिया कराइनि। अदा नजूमी घुरिजी विया, मतिलबु नजूमुनि खे अचे पंहिंजे हिसाब सां ॾाढो ॾंडो उड़ो त इहो तव्हां छो कयो, हिन जो कुझु बि थी पई, असां इहा सची ॻाल्हि कई, असांजो नजूम कॾहिं बि ग़लति नथो थी सघे। बादशाह खे ॾाढा इलाहूं करण लॻा। बादशाह चयो हिन वारो के हिनखे उमिरि क़ैद जी सज़ा ॾियो, वञी कंहिं जेल में बंदि कयो। अदा पंहिंजे हिसाब सां हाणे हू उमिरि क़ैद हिननि खे मिली वई ऐं हिननि खे नजूमुनि खे वतियूं वञनि पिया। त एतिरे में वज़ीर जेको हुयो उहो बि पिनंदो अचे पियो, त नजूमिन खे ॾिठईं त बणा ही नजूमी वतियूं था वञनि पिया बादशाह जा नौकर, सो ही बि हिन जे कढ लॻी पियो। हाणे नजूमी चवनि पिया त असांजी ॻाल्हि कॾहिं बि ग़लति न थी आहे, बादशाहज़ादी इन हमराह सां मिली आहे कंहिंसां, उन बादशाहज़ादीअ खे मतिलबु त उहा जिस्मानी लॻी वई आहे इंसान खे, जेकी पंहिंजे हिसाब सां मर्द ऐं ज़ाइफ़ा मिलंदा आहिनि, उन हिसाब सां जेकी बि जरासीम थींदी आहे उहा पंहिंजे हिसाब सां हिन माईअ में मौजूदु आहे। सो बादशाहज़ादीअ खे इन खे बहरहाल अॼु राति जेकी आहे, सो बादशाहज़ादी बादशाह जी जेकी ज़ाल आहे मतिलबु धीउ जेकी आहे, सो इहा अॼु राति भॼी वेंदी। हाणे इहे नजूमी ॿुधाइनि था उन नौकरनि खे जेका हिननि खे खयूं था वञनि। तव्हां यकीन नथो करे बादशाह, पर इहा अॼु राति बादशाह जी धीउ जेकी आहे त भॼी वेंदी ऐं इहा कुझु टाइम अॻिते हलंदी त इनखे लॻंदी उञ लॻंदी त हिकु औरतूं मतिलबु त मटु जेको आहे त खयूं ईंदी पई लस्सीअ जो, उहो जे लस्सी बादशाह हिनखे उनखे हमराह जेको पीआरींदो, जेको बादशाहज़ादी खणी वेंदो, त इहा बादशाहज़ादी मरी वेंदी। जे वरी उते नौकर चवणु लॻा जे उतां बची वञे, चई जे उतां बची वई त अॻिते हलंदी बादशाहज़ादीअ खे बुख लॻंदी। हिकु ॿेर बीठी आहे सफ़ा ॻाढ़ी घटूल, उन ॿेर जा छाणे ॿेर जो खाईंदी त वरी बादशाहज़ादी उहे ॿेर खाईंदी वरी ज़हर चढ़ी वेंदुसि, मरी वेंदी। जे हुन ॿेरनि खां बची वञे त पोइ, जे हुन ॿेरनि खां बची वञे अॻिते वेंदी हलंदी हकलींदी होकारींदी, हिकु वॾो खूह आहे, उनजो जे पाणी पीअंदी त बादशाहज़ादी मरी वेंदी। जे उतां जे पाणी न पीए त बची वञे त पोइ जे बादशाह जे वक़्त सां भॼी वेंदी। उन बादशाह जी महिलात आहे ओभिरे पासे ॾांहुं, उन जे मथे चाउठ जे मथां मतिलबु दरवाज़े में क्रास जे मथां मतिलबु जेको नांग वेठो आहे वासिंग। बादशाहज़ादी जीअं निवड़ी उतां क्रास कंदी, उहो डंको हणंदो त बादशाहज़ादी मरी वेंदी। जे उतां बची वई त बसि बादशाहज़ादी जी हयाती वरी आहे, पोइ वञी पंहिंजे हिसाब सां बादशाह सां ख़ुशि रहंदी। अदा उहे वज़ीर टुटल उहे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हियूं ॿुधियूं। नजूमुनि जूं नजूम ईअं चई पंहिंजे हिसाब सां हलिया विया, पंहिंजे हिसाब सां वञी क़ैद थी विया।
एतिरे में त हाणे उहो साॻियो ई जेको बादशाह जो वज़ीर बकरार जेको हुयो अॼु बादशाह खे चवणु लॻो त हाणे कुराड़ीअ खे चवणु लॻो त हाणे हिन जी राति आहे शादी, अॼु राति बहरहाल शादी आहे। हाणे इन खे चओ त हिन हालत कहिड़े हिसाब सां बि हिन पालणी, हिन खे चओ त इन पंहिंजे हिसाब सां किथे न किथे तयारी वठे त माल जो हलूं। अदा पाए कुराड़ी वई, हिन कुराड़ीअ वञी हिनखे न्यापो ॾिनो त हीअं फलाणा जेका हुया सो आया जो आया, जेका चवे पई बहरहाल हो बादशाह जेको चवे पियोसि अलाही अला जेका उहे आया आया जेका चवे पियो। बहरहाल मूंखे लफ़्ज़ नथा अचनि बहरहाल चिटा। सो अदा बादशाह सां जेका जीअं कुराड़ीअ ॿुधायो, कुराड़ी हिनखे ॿ टे निशानियूं ॾिनियूं। अदा वज़ीर वटि निशानियूं पुगियूं, वज़ीर देरी न कयो, बादशाह खे तयारु कयो बादशाही लिबास में, वज़ीर पंहिंजे लिबास में। अध राति थी उहा साॻे बाग़ में अची बादशाह दादी पुगी, वज़ीर ऐं बादशाह हिनखे खयूं हुता वञनि। अदा बादशाह ऐं वज़ीर हिनखे शहज़ादीअ खे खयूं, हलंदा हकिलंदा होकारींदा वञनि पिया, हलंदा हकिलंदा होकारींदा वञनि पिया। हिननि खे बादशाही घोड़ा भला हे वॾी मंज़िल करे सुठी कोह पंधु करे आया। अची हिनखे ॾींहुं थियो, असराटो थियो, बाक़ाइदे सुबुह जो पहर हुजे, हिकु कुराड़ी बुढ़ो विलड़ियूं लसी कुनियूं मथे ते कयूं, अचे पियो हकिलंदी होकारींदी। बादशाह दादी चवणु लॻी त वारो करो, मूंखे उञ लॻी आहे हिन कुराड़ीअ खां कुझु ॾिस त शायदि मां वठां भला पिया। एतिरे बि चवणु लॻो त तव्हां बीहो त मां हिन कुराड़ीअ सां मिली अचां। वज़ीर चयो, वज़ीर आयो कुराड़ी खे चवणु लॻो, कुराड़ी ही 5 रुपया वठि, तुंहिंजो जेको आहे तो 20 रुपए जो कुनो आहे, 20 रुपए जी लसी आहे, तोखे मां ही 5 रुपया ॾियां थो। तूं हिननि जे बादशाह ऐं बादशाह दादी जेका अॻियां घोड़े ते बीठा न, इन्हनि जे आॾो तूं पंहिंजो पाण खे कुने सिधो केराजांइ, भली कुनो भॼी वञे, लसी हारजी वञे, ज़्यान थी पए। तुंहिंजो इहो हर जॻह मां एडवांस में ॾियां थो, तूं खणी वञजांइ, बाक़ी इन्हनि खे लसी नसीब न जीअं न थिए। कुराड़ीअ चयो त हाणे 5 रुपए जे करे मां हले केतिरा बूटा खाई सघां थो, को मसलो ई न आहे। अदा कुराड़ी कुनो खणी सिधो सो बादशाह दादी जी अञा हुन घोड़े जे वेझो थियण आई त अॻे ई पाण खे थाबो ॾेई केराए विधो, कुनो भञी विधो। कुराड़ी चयो मां कुराड़ी ज़ाइफ़ आहियां, सो हले कीअं थाबो अची वियो, सो भॼी पियो कुनो। एतिरे वज़ीर चवणु लॻो, बादशाह सलाम, तव्हांजे नसीब में शायदि हीअ लसी कोन हुई, हलो त हाणे हलो काई ॿी मंज़िल ते, वरी बादशाह न पोयों माण्हू छॾिया आहिनि, पुॼी न वञनि उहे। अदा पोयों जो हिननि खे ड्रिजो इहो वरी हकिले होकारे रवाना थी पिया। ॾिठनि त बणा हिकु ख़ूबसूरत गाड़ी ॿेर बि थिया। एतिरे में चवणु लॻा त वारो कर, बादशाह दादी चवणु लॻी त बादशाह खे त वारा कर बुख लॻी आहे, ॿेर भला न ॿेर त मूंखे छाणे ॾियो 2 3। एतिरे में वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलाम, तव्हां अॻिते हलो, पोयों हेॾा सारी चौंकी आहे, बादशाह जा पोयों नौकर वज़ीर जेका आहिनि पोयों निकिरी पियो आहे काफ़िलो। सो बादशाह दादी कॾहिं तव्हां हिते बीहंदव ॿेर खाइण जे लालच में, शायदि उहे पुॼी वेंदा। या बादशाह दादी बादशाह खे चवणु लॻो, तूं हथनि मां हली वेंदी, सो जेका ॿेर 5 10 15 मां मेड़ियूं तव्हांखे दग ते पुॼायां थो, सो तव्हां हलो हाली। अदा ही हकिले हुआ रवाना थी पिया। हुनखे ॿेर मेणा ई कोन हुया, 4 5 ॿेर मां पन रोड़े हिकु कंहिं बोथरे में विधई। अदा हिननि खे डुकीअ जी पुॻियो अची चईं त बादशाह ही ॿेर वठो। अदा बादशाह ऐं हुन ॿेर जो ॻोल्हिया त ॿेर हुया ई कोन, रुॻो पन। हिन में त ॿेर त आहिनि ई कोन। चई अलाए बादशाह सलामत, मां त ॿेर मेड़िया, शायदि पन हिन में ॻाल्हि कीअं अची विया, सो तव्हांजे नसीब में शायदि इहे ॿेर बि न हुया। महिल जो पंध खे वॼायो मथां की बादशाह जा माण्हू न पुॼी वञनि। अदा वरी बादशाह घोड़े खे शिकियो ते हकिलंदो होकारींदो, सुठी मंज़िल करे अची पुॻा त हिकु खूह हुजे। एतिरे में खूह हुजे, बादशाह दादी चवणु लॻी त उञ लॻी आहे, वारो कर पाणी। वरी वज़ीर चवणु लॻो, बादशाह सलामत, हाणे मूंखे हीअ टोकरी आहे, मां पाणी तव्हांखे पुॼायां थो, तव्हां हकिले होकारे रवाना थियो। मथां घोड़े ते पोयों बादशाह जा नौकर वज़ीर पुॼी वञनि, या बादशाह दादी तुंहिंजे बादशाह हथनि मां हली वेंदई, तूं पंध खे ॾोर। अदा वरी बादशाह पंहिंजे हिसाब सां वरी पंध खे ॾोरियो, बादशाह दादी खणी। अदा हिन वरी देरी न कयो, हिन वटि छली छाण हुई पंहिंजे हिसाब सां, उहा पाणी भरे उनखे हिकिड़ो तीर सां गुरखो करे अची डुकियो ते अची डुकियो, हाणे पाणी वहंदो हले पोइ हिननि जे जॾहिं वेझो आयो त अधु ख़ुदि उन जेको बि पाणी हुयो उहो वही वियो। अची हिन जे अचो वठो पाणी, हुन ॾिठो त बणा छली में पाणी आहे कोन, हिकिड़ो वॾो गुरखो लॻो पियो आहे। बादशाह चवणु लॻो, हिन में त पाणी आहे कोन, चई अलाए, हेॾे ॾियो उते ॾिठे न वॾो बादशाह गुरखो लॻो पियो। हाणे मुंहिंजो ॾोह त न आहे, तव्हांजे नसीब में ही पाणी कोन हुयो, सो हाणे हलो त माले हलूं पंध ॾोरियूं। अदा बादशाह ऐं बादशाह दादी ऐं वज़ीर पंहिंजे हिसाब सां अचे उते पुॻा। पंहिंजे बादशाह जे वेझो जंहिं महिल थिया, उते बादशाह जो वॾो ख़ूबसूरत बाग़ हुजे। बादशाह खे चवणु लॻो, वज़ीर त बादशाह सलामत, तव्हां हाणे हिते बादशाह दादीअ खे हिन बाग़ में पंहिंजे हिसाब सां तरस आयो, पाण खे निकिते खे महीनो थी वियो, पोइ हिते ॾिसी रहिया हुआ त छा हालत आहे जॻहियुनि में, आख़िर किन थी विया हूंदा। मां वञा के गारा पलस्तर करायां की बादशाह दादीअ खे मालात त वणे न, ईअं वठी हलें त उते पोइ चिपकिलियूं वरी वग़ैरह वग़ैरह किन काखेरा कोरिटा हुजनि त पोइ गिला थी पवंदा ई न।
बादशाह चवणु लॻो इहा ॻाल्हि वज़ीर सही कई। सो असां हिते बाग़ में पंहिंजे हिसाब सां हिन बादशाह सां घुमिया त हेॾां होॾां सूप अंगूर खारायूं त तूं हुतां वञूं। अदा जीअं जो वज़ीर वियो पंहिंजे हिसाब सां बादशाह सां हुन महिल त मलाती चाउठ जेकी हुई सो ओभर पासे ॾोही हुन ठका पटे वई ॾखिणे पासे ॾो करे छॾी। अदा ॾखिण पासे जो पंहिंजे हिसाब सां गुरखा करे छॾिया हो अचण वञण जॻहि। अॼु मलात खे पंहिंजे हिसाब सां गारा मारा हेॾां होॾां हणाए साफ़ सुथरा पलंग वग़ैरह कराए अॼु सिधो सो जी बादशाह वटि पुॻो। हिन लाइ मानी सानी बि नंगर तयारु कयूं आयो। हिन खे बुख लॻी ॾाढी सो हिननि खे पंहिंजे हिसाब सां नंगर बंगर खाराए थी। हाणे बादशाह सलाम हल त हलो। अदा बादशाह सलाम जो आयो ॾिठे त बणा ओभर पासे ॾों हुई जॻहि जो घर मतिलबु त गिलो। हाणे त वरी ॾखिण पासे ॾों लॻो पियो आहे। चवणु लॻो बादशाह सलाम त हेॾो मूंखे सम्झ में न आयो सो मां वरी ॾखिण पासे ॾों करे छॾियो। चए वज़ीर जीअं तूं सम्झ में आयो तूं भलो कयो आहे पर इहो बि भलो। अदा बादशाह दादी बादशाह ॿई पंहिंजे हिसाब सां उन महल में छॾे हिन खे राति थियण वारी। वज़ीर पंहिंजे हिसाब सां बादशाह खां मोकिलाए बकरार उहो वज़ीर चए भला वञा घर जो सिर चकर लॻाए अचां तो छा हले चले थो। अदा बादशाह जो वज़ीर जेको पोइ हिते मोटियो त हिन खे ॻाल्हि यादि पई। चवणु लॻो यार मां त गिलो त टपायो मतिलबु त गिलो त खणी मां जॻहि जो मटियुसि पर नांग त उहो ई रहियो न जेको बादशाह सां खाइण वारो नांग त भला जॻहि में ई रहियो न। कहिड़ी ख़बर अथई बादशाह सां जेकी नांग वरी अंदरि कमरे में खाई वञे त मुआरी महिनत त पाणीअ में। अदा वज़ीर खे ॻाल्हि यादि जो आहे त वज़ीर सिधो सो वापसि वियो। बादशाह ऐं बादशाह दादी पंहिंजे कमरे में पंहिंजे हिसाब सां चटो करे ही पाण में भाकुर भाकुर विझी निंड पइजी विया। अदा वज़ीर जो गिलो टपी हुन दरवाज़ो टपी त बादशाह ऐं बादशाह दादी सुता पिया न। एतिरे में ॾिठे त बणा गाडर नांग वकड़ हणी मुंडी हेठि लड़काए बादशाह दादी ॾे वेझो थियण वारो हुयो। वज़ीर जे अखि जो पइजी वई। वज़ीर देरी न कई उन महिल तरार हुई ठका जो खणी नांग खे उछले जो हणे नांग अधु थी अचे किरियो हेठि। बादशाह पंहिंजे हिसाब सां वज़ीर हुनखे कुटे टुकड़ा टुकड़ा करे ऐं पंहिंजे हिसाब सां कंहिं कुंड में उछले छॾियईं। एतिरे में उन नांग जो गतरो जेको आहे त बादशाह दादीअ जे गिटे ते पियो। बादशाह दादीअ जे गिटे ते पियो त हाणे सोचियो त हाणे बादशाह जे हिनखे चुमी ॾिए थो गिटे ते त बादशाह खे बरार रतु लॻंदो नांग जो बादशाह मरी वेंदो सो हाणे कीअं थिए। एतिरे में वज़ीर ॿियो कुझु बि को सम्झ में आयो त कपई हुई कपई ॾिसंदा हो त कंहिं बि शइ ते पाणी थियण ॿिया उहा कपई चोए वेंदी आहे त हिन कंहिं काठीअ में कपई वेड़े उन बादशाह दादीअ जे गिटे ते उन मतिलबु त रत खे हेॾे होॾे घुमाई त जीअं कपई में रतु खणी वञे। अदा एतिरे में बादशाह दादीअ खे ख़बर पई त भला मुंहिंजे गिटे ते का शइ आहे हू त खणी पंहिंजे हिसाब सां रतु त उगी वियुसि। एतिरे में बादशाह दादीअ ॾिठो त बणा वज़ीर त बादशाह दादीअ खे रड़ वई बादशाह खे जाग थी पई। बादशाह खे वज़ीर खे चवणु लॻी त बादशाह दादी चवणु लॻी त वज़ीर जे नाले त बादशाह हीअ तुंहिंजो मकार नौकर हिन मुंहिंजे गिटे ते चुमी ॾिनी आहे। बादशाह चयो त बणा मुंहिंजी ज़ाल खे चुमी तूं। अदा बादशाह बि ज़ाल जे महिल ॻाल्हि कई त बादशाह बि मटिजी वियो। अदा बादशाह जो मटिजी वियो त बादशाह खे त हाणे कीअं मसइलो थिए पर जेका नजूम हुया नजूमनि इहा ॻाल्हि कई जेकी हीअ असांजी ॻाल्हि ॿुधी त इहा जेका अगरि कंहिं बादशाह या बादशाह दादी सां कई त उहो पिंड पाण बणिजी वेंदो मतिलबु पथर जो थी वेंदो। अदा बादशाह अची हिन खे पुछणु लॻो त तूं हेॾो वफ़ादार मुंहिंजो बकरार दोस्त हेॾी मूंसां चङाई कई बादशाह दादी मिलाई मूंसां परणाई हाणे तूं बादशाह दादी गिटे ते चुमी छो ॾिनी जे तोखे हेॾी बेईमानी हुई त चवीं त मां तोखां पंहिंजी ज़ाल थोरे प्यारी कयां हाणे शादी कराई मुंहिंजी इज़त में तूं अखियूं विधियूं न। अदा हाणे बादशाह सां हीअ हक़ीक़त बि कोन पियो करे सघे हिनखे गंदा गंदा मीणा बादशाह ॾिना ऐं बादशाह दादीअ त एतिरे में हिनखे ॻाल्हि हिनखे न ॿुधाइण वारी बि ॿुधाइणी पई। बादशाह खे हिन तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाई सॼी उन जेका नजूमियुनि खां वठी बादशाह जे घर में अंदरि दाख़िल ताणी नांग माण ताणी ऐं बादशाह दादीअ गिटे ते रत चोइण ताणी हिन खे ॻाल्हि करे पूरी ॿुधाई त हीउ पिंड बाण बणिजी वियो मतिलबु पथर जो बणिजी वियो। हिन खे ॻाल्हि इहा करे ॿुधाई त अगरि तुंहिंजे पुट जो मुंहिंजे जिस्म जे मतिलबु त मूंखे रतु लॻंदो त वरी मां इंसानु थींदुमि न त इहो मां अहिड़ो जो आहियां अहिड़ो ई थी वेंदुमि। पथर जो ठहियो पियो हूंदुमि जेसिताईं तुंहिंजे बचो ॼमंदो जेको तव्हां पाण में मिलिया हो हुन में पुटु पैदा थींदो हुन पुट जो रतु लॻंदो तॾहिं मां इंसानु थींदुमि न इंसानु न थींदुमि। अदा बादशाह जो जंहिंमहिल ॾिठो हिन खे पथर जो थी वियो बादशाह खे ॾाढो ॾुखु थियो हुन जी माईअ खे बि ॾुखु थियो बणा हेॾो बादशाह जो वज़ीर वफ़ादार सो हिन खे ॾाढी ॾुखु थियो बकरार जो हेॾां होॾां बादशाह सां पंहिंजे हिसाब सां हुनजो ॾाढो ॾुखु थियो पंहिंजे हिसाब सां कुझु ॾींहं गुज़रिया। अदा नेठि साल खनि गुज़रियो बादशाह खे पुटु ॼायो। अदा बादशाह जो हाणे पुटु जॾहिं कुई ऐं रतु हुनजो लॻंदो तॾहिं वज़ीर मतिलबु त पंहिंजे रूप में ईंदो न त इहो पथर लॻो पियो हूंदो।
अदा बादशाह जो पुट जो त बादशाह उन महिल खणी पंहिंजे पुट खे अॼु वज़ीर जे मथां मतिलबु रतो हणण वारो। एतिरे में त हाणे ज़ाल आई मतिलबु त पीउ मां त पीउ मां हले बचो हले शाही में त रखे थो न। एतिरे में शहज़ादी चवणु लॻा त न बादशाह मतिलबु त मुड़ुस खे चवणु लॻी त न तोखे मां पंहिंजो पुटु हिकु वज़ीर जे करे कोन न ॾींदुमि। एतिरे में बादशाह चवणु लॻो त हीउ हिकु वज़ीर न पर मुंहिंजे लाइ हले शाही में त रखंदो आहे। सो मां पंहिंजो पुटु हले केतिरा ॾियणी वेंदुमि। हीउ वज़ीर वरी अहिड़ो न थींदो मूंखे मां वज़ीर खे कहिड़ी बि हालत में पंहिंजे रूप में आणींदुमि। हीउ मतिलबु हिन हालत में बि असांजे करे थियो आहे। अदा एतिरे में ज़ाल मुड़ुस जा ॿिन्हिनि जा हुन छोकिरे में हथ पइजी विया हुआ। छुरी बादशाह खे हथ मुंहिंजी हले कीअं हेॾे होॾे लोॾा ॾींदे हुआ अलाए कीअं छोकिरे जे आङुर खे जो छुरी लॻी उन मां हिकु रतो जो टेपो वञी वज़ीर ते पियो। वज़ीर सही साॻे रूप में अची वियो। बादशाह जो ॾिठो त बणा कीअं मसइलो थियो। पोइ एतिरे में ख़बर पई त वाक़ई हिन छोकिरे जी कुंड लॻी आहे कातीअ जी आङुर खे इन जो रतु लॻो तॾहिं वज़ीर सही थी वियो। सो वज़ीर पंहिंजे हिसाब सां बादशाह जो थोरो मञणु लॻो त बादशाह सलामत तूं वाक़ई बि पंहिंजे हिसाब सां मूंखे जहिड़ो कयो पंहिंजे पुट खे कोण लाइ तयारु थी। सो बादशाह वज़ीर ॾाढो ख़ुशि थिया। सो बादशाह चवणु लॻो त वज़ीर खे त हाणे बादशाह सलामत मतिलबु वज़ीर चवणु लॻो बादशाह सलामत हाणे पंहिंजे हिसाब सां मां सही थी वञा। सो वरी तव्हांजी महिरबानी त बादशाह जी ज़ाल वज़ीर ॾाढो पंहिंजे हिसाब सां सयाई में ख़ुशि मतिलबु रहणु लॻा। सो इहा कहाणी दोस्तो पंहिंजे पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे दोस्तो त इहा कहाणी ज़रूरु तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचेव त सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो ऐं दुआउनि में यादि रखिजो क़ुर्बान अली अब्बासीअ खे। सो